एक नुह ते सस ऐं सहुरे जी ख़िदमत अख़लाक़ी तौर ते फ़र्ज़ आहे। जो शरीयत मुतहरा इंसान जे लाइ उन जे वालिदैन खे जन्नती जहन्नम करार ॾिनो। तव्हां सस ऐं सहुरे जी ॻाल्हि पिया कयो, तव्हांजे मथां त पंहिंजे मर्द सां वाबिस सां हर अज़ीज़ सां सुहिणो सलूक करणु ज़रूरी आहे। त उन ते हक़ आहे जेकॾहिं मर्द जी क़ीमती शयुनि जी हिफ़ाज़त करणु ख़िदमत करणु फ़र्ज़ थी सम्झे, तुंहिंजी क़ीमती अशिया में सभ खां अव्वलीन हुनजे वालिदैन आहिनि। साईं कामरान आवान मोरो खां व्हाट्सएप ज़रिए सवाल कनि था त ज़ाल जो सस ऐं सहुरे जी ख़िदमत करणु कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि अजमईन अम्मा बाद। कुरान सुन्नत जे फ़हम मां इहा शइ मालूम थिए थी त हिकु नुंहुं ते सस ऐं सहुरे जी ख़िदमत अख़लाक़ी तौर ते फ़र्ज़ आहे। कई अहिड़ियूं हदीसूं आहिनि, कई अहिड़ा आसार मौजूद आहिनि। मसलन हदीस किताब सुनन इब्न माजा में अब्वाबुन निकाह में इमाम साहब हिकिड़ो बाब थो क़ाइमु करे, बाब फ़ज़लिन निसा। हुन में हदीस आंदऊं त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कई त दुनिया में बहितरीन दौलत कहिड़ी आहे, बहितरीन शइ कहिड़ी आहे? त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त नेक सालिहा औरत, उहा औरत जेका तुईनो अहदकुम अलल अमरिल आख़िरे, उहा औरत जेका तव्हांजे आख़िरत जे मामलात में मदद करे। त हाणे हिकिड़ी औरत सम्झी सघे थी त मर्द जे आख़िरत जे मामलात में सभ खां अहम शइ उन मर्द जे मथां ज़िम्मेदारी पंहिंजे वालिदैन जी आहे। त आख़िरत जे मामलात में हिकु मर्द जे मथां उन जे माउ पीउ जी एॾी वॾी हिकिड़ी सम्झो त ज़िम्मेदारी आहे, जो शरीयत मुतहरा इंसान जे लाइ उन जे वालिदैन खे जन्नती जहन्नम करार ॾिनो आहे। शरीयत मुतहरा अल्लाह जी रज़ा ऐं नाराज़ पोइ उनखे करार ॾिनो आहे। त हाणे होॾे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान त औरत उहा जेका पंहिंजे मर्द जे आख़िरत जे मामलात में मदद करे। हेॾे वरी ॾिसो वियो त आख़िरत जे मामलात में अज़ीम तरीन मामलात हुनजा वालिदैन आहिनि। हिन हदीस मुबारक मां मालूम थियो त हिकिड़ी औरत जे मथां इहो हक़ आहे, इहा ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे मर्द जे वालिदैन जी, सस ऐं सहुरे जी सुहिणे नमूने सां ख़िदमत करे। इन खां पोइ ॿियूं ॿियूं काफ़ी सारियूं हदीसूं मौजूदु आहिनि त अज़वाज मुतहरात सहाबियात रज़ी अल्लाह ताला अन्हुम, जंहिंजे फ़हम मां इहा शइ मालूम थिए थी काइनात में क़यामत ते अचण वारे औरतुनि खे हिकिड़ी रहनुमाई मिले थी त तव्हां सस ऐं सहुरे जी ॻाल्हि पिया कयो, तव्हांजे मथां त पंहिंजे मर्द सां वाबिस सां हर अज़ीज़ सां सुहिणो सलूक करणु ज़रूरी आहे। तव्हां ॾिसो न हदीस किताब से बुखारी में किताबुल मग़ाज़ी में बाब शराइ दवाब में मां साहब हदीस मुबारक आंदी आहे त सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी घरवारी सैयदना जाबिर जे भेनरुनि जी ख़िदमत थी करे। सही बुखारी जे अंदरि किताबुल हज जे अंदरि हिकिड़ो बाब आहे मन कल्लदल कलाइद, तव्हांखे हदीस मुबारक मिलंदी त माशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठनि जी ख़िदमत थी करे। हदीस किताब सही बुखारी में किताबुल हज में बाबो तक़लीदिल गनम में हदीस मिलंदी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बकरिन जी ख़िदमतियूं कनि। हता हदीस किताब सही बुखारी में किताब निकाह में बाबुल गैरा में तव्हांखे हदीस मिलंदी त सैयदा अस्मा बिन्त अबी बकर रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे मुड़ुस सैयदना ज़ुबैर बिन अव्वाम अल असदी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे घोड़े जी ख़िदमत थी करे। ख़ुदि फरमाए थी फ़कुन्तु आलिफ़ु नफ़्स, त आऊं ज़ुबैर जे घोड़े जी ख़िदमत कंदी हुअसि। हाणे हीउ त उहो दीन आहे जंहिं दीन जा जेके असलाफ़ आहिनि, जिन जी पैरवी या पोयां अचण वारनि खे जिन जे पोयां हलण जो हुकम कयो वियो आहे, त उन्हनि ते नज़र पवे थी त सस ऐं सहुरो त छा, मुड़ुस जे भेनरनि जी ख़िदमत, मुड़ुस जे धारे जानवरनि जी ख़िदमत, बकरिन जी ख़िदमत, उठनि जी ख़िदमत। त यकीनन हिकिड़ी शइ इहा सम्झणु जोगी बि आहे त जंहिं औरत खे शरीयत मर्द जी नियाबत करण जो हुकम ॾिनो आहे, मर्द जे ॿियनि क़ीमती शयुनि जी, घर उन जो क़ीमती आहे, हुनजो औलाद क़ीमती आहे, उनजी मिल्कियत क़ीमती आहे, उन्हनि खे संवारे थी, जॾहिं त हिकु मर्द जे लाइ सभ खां वधीक क़ीमती तुंहिंजा वालिदैन आहिनि। त उन ते हक़ आहे जेकॾहिं मर्द जी क़ीमती शयुनि जी हिफ़ाज़त करणु ख़िदमत करणु फ़र्ज़ थी सम्झे, तुंहिंजी क़ीमती अशिया में सभ खां अव्वलीन हुनजे वालिदैन आहिनि। ऐं हीअ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस मुबारक अॻियां ही सहाबियात जो फ़हम अज़वाज मुतहरात रज़ी अल्लाह ताला अन्हुम इन जो फ़हम ॾसे थो त हिकु औरत जे लाइ सस ऐं सहुरे जी ख़िदमत करणु अख़लाक़ी तौर ते फ़र्ज़ु आहे। बल्कि हीअ त सस ऐं सहुरे जो मसइलो आहे। हिकु औरत सोचे जंहिं रहमतुल्लिल आलमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी पैरवी करे थी, उहा ज़ात त बिना जंहिंसां को रिश्तो ई न हूंदो उन्हनि जी ख़िदमत कंदा। हदीस किताब सही बुखारी में किताब बदइल वही में इमाम साहब बाब काम कयो बाब कैफ़ कान बदउल वही, हदीस मुबारक आंदो सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह ताला फरमाईंदो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हर पंहिंजे पराए सभिनी जा वज़न खणंदा हुआ, सभिनी जी ख़िदमत कंदा हुआ।
त समूरी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो आहे त हिकु मुस्लमान औरत खे खपे त हू पंहिंजे ससी सहुरे जी ख़िदमत खे अख़लाक़ी फ़र्ज़ सम्झे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं इहे हदीसूं, इहे सलफ़ सालिहीन जा आसार, सहाबियात अज़वाज मुतहरात जिन जा आसार, इन खे जेको सो अख़्तियार कनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उसवे खे अख़्तियार कनि। सभ खां वॾी अहम ॻाल्हि, हे मर्द खे औरत खे सभिनी खे ज़िंदगी मिली छा जे लाइ, नेकी करण जे लाइ। ऐं हुकम छा आहे? हदीस किताब से मुस्लिम में किताबुल बिर्र वसिला में इमाम साहब तो कायम करे बाब इस्तिहबाब तलाक़तिल वजह हदीस आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा फला तहकिरन मिनल मारूफ शैया, तव्हां कंहिं बि नेकी खे नंढो न सम्झो। हिकिड़ी औरत लाइ केॾी वॾी नेकी आहे जो उन जे घर में उन जे ख़ावंद जा, उन जे मुड़ुस जा वालिदैन मौजूदु आहिनि, उनखे खपे त उन्हनि खे पंहिंजो वालिदैन सम्झे। हीअ अज़ीम नेकी जो मौक़ो कमाए। हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। इंशाअल्लाह अल्लाह ताला उनखे इन जो इंतिहाई सुहिणो सिलो ॾींदो। छो त अॼु हिकिड़ी औरत आहे जेका अॼु नुंहुं आहे, सुभाणे इहा बि त ससु बणबी न, उनजो मुड़ुस बि जेको सहुरो बणबो न। त जेकॾहिं अॼु हू इहा नेकी कंदी त इंशाअल्लाह नज़ीम सुभाणे हुन सां हुनजी नुंहुं सुहिणो सिलो कंदी। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला उनखे इन नेकी जो सुहिणो सिलो अता कंदो। त इन मामले में कॾहिं बि इहो सोचणु न घुरिजे त सस ऐं सहुरे जी ख़िदमत जे लाइ क़ुरान सुन्नत में को दलील कोन्हे। जेको इहा दावा करे थो उन जे फ़हम जो कमी आहे, उन क़ुरान सुन्नत खे सही नमूने सां सम्झो कोन्हे। क़ुरान सुन्नत खे सही नमूने सां सम्झी ॾिसे थो त हिकु औरत जे लाइ उन जे सस ऐं सहुरे जी ख़िदमत अख़लाक़ी तौर ते फ़र्ज़ आहे। अल्लाह ताला सां सभिनी खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकुमुल्लाह खैर, बारकल्लाहु फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।